जय झूलेलाल। श्री झूलेलाल चालीहे महोत्सव जी तव्हां सभिनी खे लख लख वाधायूं। त चालीहे महोत्सव में कई सिंधु कल्चर अलायंस फोरम ने बहिराणी साहिब जी पूजा। त ख़बर बिलासपुर मां आहे त प्रति वर्षानुसार हिन वर्ष भी श्री झूलेलाल वेलफेयर सोसाइटी द्वारा भगवान झूलेलाल जन जो चालीहो महोत्सव अत्यंत ही हर्षोल्लास सां गॾु मनायो वञे थो। त हिन ई क्रम में प्रतिदिन सुबुह 8 वॻे भगवान वरुण देव जे यज्ञ जो आयोजन कयो वेंदो आहे, जंहिंमें समाज जा अनेक श्रद्धालुगण अची करे हिन में शामिल थींदा आहिनि, आहूति ॾेई करे पंहिंजी पूजा खे सफल कंदा आहिनि। हिन दरमियान प्रत्येक शुक्रवार जो सिंधी समाज जी प्राचीन सभ्यता जे अनुसार बहिराणे साहिब जी विधि विधान सां पूजा अर्चना कई वेंदी आहे ऐं प्रत्येक ॾींहुं सुबुह 9 वॻे तथा संध्या 7:30 वॻे आरती पलव जो आयोजन कयो वेंदो आहे, जंहिंमें विश्व कल्याण लाइ अरदास कई वेंदी आहे। हिन दौरान जुमे जो नगर जी सामाजिक संस्था सिंधु कल्चर अलायंस फोरम जा सदस्य शामिल थी करे बहिराणे साहिब जी पूजा अर्चना कई ऐं संस्था जा प्रवक्ता भाई साहब जगदीश जग्यासीअ ॿुधायनि त 20 जुलाई जो श्री सिंधु अमरधाम आश्रम चक्करभाटा जे संत साईं लालदास जन जे कर कमलनि द्वारा दिव्य जोत प्रज्वलित कई वई हुई, जेका पूरे 40 ॾींहंनि ताईं प्रज्वलित रहंदी, जंहिंखे 28 अगस्त जो भगवान झूलेलाल जन जी मूर्ति ऐं दिव्य जोत खे अरपा नदीअ में प्रवाहित करे समापन कयो वेंदो। बहिराणे साहिब जी पूजा अर्चना में श्री झूलेलाल वेलफेयर सोसाइटी जा अध्यक्ष जगदीश हरद्वानी, सिंधु कल्चर अलायंस फोरम जा अध्यक्ष डॉक्टर हेमंत कलवानी जो शाल श्रीफल ॾेई करे सम्मान कयो वियो। हिन अवसर ते डॉक्टर कलवानीअ चयो त भगवान झूलेलाल असांजे समाज जा ईष्ट देव आहिनि। असांजे समाज खे वड़ी चढ़ी करे मिली जुली करे पंहिंजे ईष्ट देव जी आराधना करणु घुरिजे। पूजा अर्चना खां पोइ रात्रि में बहिराणे साहिब खे अरपा नदी में प्रवाहित कयो वियो। हिन अवसर ते संस्था जा प्रकाश जग्यासी, अशोक हिंदूजा, नरेंद्र नागदेव, जगदीश जग्यासी, राम सुखीजा, अमर चावला ऐं वेलफेयर सोसाइटी जा हरीश हरद्वानी, नानक नागदेव, इंद्रजीत गंगवानी जे अलावा हरदास आसवानी, विजय दुसेजा, गिरधारी छत्री ऐं अन्य श्रद्धालुगण शामिल थिया। ख़बर खे लाइक कयो, शेयर कयो, असांजे चैनल सां जुड़ियल हुजो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, सिंधियत खे वधायो। जय झूलेलाल।